हाणे ॿुधाए त तूं केरु आहीं ऐं पोयां कहिड़ो मसइलो करे आई? मां तव्हांजे लाइ को बि मसइलो पैदा न कंदमि। बस मूंखे भलाई कयो, मूंखे मंसूर खान वटि छॾे अचो। ठीकु आहे, मां तोखे छॾे थो छा, पर पहिरियां तूं इहो ॿुधाए त तूं आहीं केरु ऐं पोयां कहिड़ो मसइलो करे आई? मुंहिंजे मसइलनि खे तूं मूं वटि ई रहण दे, मूं ते भलाई कर, मूंखे मंसूर खान वटि छॾे अच। जेसिताईं तूं पूरी हक़ीक़त नथी ॿुधाई असां हितां न चुरंदासीं। असल में मां मंसूर खान सां मोहबत कंदी आहियां। इहा ख़बर आहे, तॾहिं त एॾो बदनाम थी आहीं। बसि इहो ॿुधाए त तूं केरु आहीं? मां मलूक जी धीउ ऐं ककर जी भेण ऐं राज़न जी सोट आहियां। ओ मतिलब तूं उहा ई छोकिरी आहीं जंहिंजे मथां असांजी पोती पातल हुई ऐं असांजो घोटु मारियो वियो। हुन में मुंहिंजो को बि ॾोह न आहे। मतिलब त हाणे तूं मंसूर खान वटि वञण थी चई? जी जी